Bismillahirrahmanirrahim. Bismillahirrahmanirrahim. In the name of Allah, the most beneficent, the most merciful. In the name of Allah, the most beneficent, the most merciful. I Asif Ali Zardari, do solemnly swear that Do I am a solemnly Muslim swear that I am a Muslim and believe in the unity and believe in the unity and oneness of Almighty Allah, and oneness of Almighty Allah, the books of Allah, the books of Allah, the Holy Quran the Holy Quran being the last of them, being the last of them, the prophethood of Muhammad, peace be upon him, the prophethood of Muhammad, peace be upon him, as the last of the prophets, as last of the prophets, and that there can be no prophet after him, and that there can be no prophet after him, the day of judgment, the day of judgment, and all the requirements and teachings of the Holy Quran and Sunnah. आसिफ अली ज़रदारी मुल्क के 14 सदर तौर उहदे जो हलफ खणी वरितो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस काजी फायद ईसा नए सदर के हलफ खणायो। तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी, नेवल ऐं हवाई फौज के सरबराहन समेत चइनी सूबन के गवर्नर्स, वडन वजीरन, असेंबली मेंबरन ऐं परडी सफारतकारन शिरकत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी, मियां नवाज शरीफ, आसफा भुट्टो, बख्तावर भुट्टो ऐं ॿियूं अहम शख्सियतूं शरीक थियूं। काबीना डिवीज़न आसिफ अली ज़रदारी के सदर तौर मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। मुख्तलिफ शहरन में आसिफ अली ज़रदारी के सदर बणजण की खुशी में जश्न। नवाबशाह में आसिफ अली ज़रदारी हिक भेरो ॿीहर मुल्क जो सदर चूंडजण की खुशी में पीपुल्स पार्टी कल्चरल विंग के फनकारन पारां नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां जश्न मल्हायो वियो। सूफ़ी रागिन अली दी अमान होवे, पंज तन दी छां हुए जहिड़ा ज़बरदस्त कलाम गाए शरीक खेलन के झुमाए छॾियो। रहीम अंसारी, असलम शाह ऐं राशिद चांडो की अॻवानी में रैली कढी मिठाई विराई वई। झुडो में भी पीपुल्स पार्टी तरफां खुशी में तकरीब कोठाई वई। चीनी सदर शी जिनपिंग पारां आसिफ अली ज़रदारी के सदर चूंडजण ते वाधायूं। चीनी सदर शी जिनपिंग पारां आसिफ अली ज़रदारी ले नेक ख्वाहिशन जो इज़हार। चीनी सदर जो चवण आहे त पाक चीन दोस्ती तारीख़ जो इंतखाब ऐं अवाम जो कीमती खज़ानो आहे। ॿई मुल्क सुठा पाड़ेसरी, सुठा दोस्त ऐं सुठा भाईवार आहिनि। ॿिन्ही मुल्कनि सीपेक की अदावत में बेहतरीन नतीजा हासिल कया आहिनि। इलेक्शन कमीशन सदारती चूंडुनि जो हतमी नतीजो जारी करे छॾियो। रिटर्निंग ऑफिसर सिकंदर सुल्तान राजा तरफां जारी कयल हतमी नतीजे मूजिब आसिफ अली ज़रदारी सदर चूंडिजी वियो। फारम 7 मुताबिक़ सदारती चूंडुनि में कुल 1044 वोट कास्ट कया विया, जिन मां 9 वोट रद्द थिया। आसिफ अली ज़रदारी के 411 ऐं महमूद खान अचकज़े के 181 वोट मिलिया। इलेक्शन कमीशन सदारती चूंडुनि जे नतीजे बाबति वफ़ाक़ी हुकूमत के आगाह करे छॾियो। पीपुल्स पार्टी वफाकी काबीना में शामिल थियण ते गौर शुरू करे छॾियो। वज़ीर आज़म के सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात, वफाकी काबीना में शामिल थियण की दरख्वास्त। नवाज शरीफ सदर आसिफ अली ज़रदारी के फोन करे काबीना में शमूलियत की दरख्वास्त ॾेई छॾी। पीपी तरफां शुरूआती टेस्ट तौर 3 कलमदान वठण ते गौर। शाजिया मरी के बेनज़ीर इनकम सपोर्ट की चेयरपर्सन बणाइण ते गौर। वापार लाइ नवीद कमर ऐं बैनुल सूबाई राबतनि की वज़ारत लाइ एजाज़ जखराणी जा नाला तजवीज़। ज़रियन मूजिब बजट खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी के परडी वज़ीर या नायब वज़ीर आज़म बणाइण जो इम्कान आहे।
इस्लामाबाद वफाकी काबीना जी जोड़जक के मुशावरत मुकम्मल कहें बि वक्त ऐलान कर वींदो। इसहाक डार के पर्री खातो ऐं तारिक फातमी के पर्री मामले बाबत मावन आजम नज़ीर तारड़ के कानून वारो वज़ीर, अताउल्ला तारड़ के इतलात वारो वज़ीर, ख्वाजा आसिफ के दिफा वारो वज़ीर मुस्तदिक मलिक के पेट्रोलियम ऐं शिज़ा फातिमा ख्वाजा के IT जो कलमदार ॾियण जो फ़ैसिलो। मोहम्मद औरंगज़ेब के नाणू ऐं मोहसिन नकवी के घरू खाते जो कलमदार ॾिनो वेंदो। ज़रियन मूजिब जाम कमाल ऐं चौधरी सालिक बि वफाकी काबीना में शामिल हूंदा। सऊदी अरब UAE में रमज़ानुल मुबारक जो चंड नज़र अची वियो। सऊदी अरब ऐं ख़लीजी मुल्कनि में पहिरियों रोज़ो अॼु सूमर ते रखियो वेंदो। चंड ॾिसणी कमेटी जो इजलास सुभाणे थींदो। PTI अगवान लतीफ़ खोसा, सलमान राजा ऐं हाफिज़ फरत अब्बास लाहौर मां गिरफ़्तार। टिनी अगवाननि खे मुबैना तांदी ख़िलाफ़ एहतजाज करण ते खेनि गिरफ़्तार कयो वियो। कराची में बि PTI जी रैली। चीफ इलेक्शन कमिश्नर बार आइन तोड़े रहियो आहे पर कंहिंखे बि परवाह नाहे। वज़ीर आला KP के अली अमीन गंडापुर जो तक़रीब के ख़िताब चई आइन तोड़ण वारनि खे आर्टिकल 76 सज़ा ॾिनी वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां रमज़ान महीने में अवाम लाइ ख़ासि पैकेज जो ऐलान। रमज़ान रिलीफ पैकेज जो काथो 7.5 अरब मां वधाए 12.5 अरब कयो वियो। रमज़ान रिलीफ पैकेज जो दायरो वधाइण जी हिदायत। यूटिलिटी स्टोर्स ऐं BISP सां गॾु मोबाइल यूनिट बि सस्ती खुराक जूं शयूं फराहम कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त रमज़ान रिलीफ पैकेज जेतिरो थी सघे ग़रीब, मिस्कीन ऐं मुस्तहिक़ माण्हुनि ताईं पहुचायो वञे। शुरूआती तौर ते 1200 मोबाइल पॉइंट्स ऐं 300 मुस्तक़िल पैकेज रिलीफ सेंटर क़ाइमु कया पिया वञनि। पहिरीं खां रमज़ानुल मुबारक जे आख़िर ताईं रिलीफ पैकेज में शयूं आम मार्केट खां घटि अॻु ते ॾिनियूं वञनि। पिशावर जे इलाइक़े बोर्ड बाज़ार में थींदड़ धमाको आपघाती न हो। बारूदी मवाद हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल करण दौरान धमाको थियो। पुलिस इख़्तियारियुनि जो चवणु आहे त धमाके में मारिजी वियल 2 दहशतगर्द आहिनि। धमाके में ज़ख़्मी थियल शख़्स जो इलाज जारी आहे। मामले जी जांच कई पई वञे। मुझे मारे पिटी करे आने, मुझे मारे पिटी करे आने, मुझे जुल्म करे आने। मुझे ये सजर मेरे अंदर से पूछ रहा है यार। गाजी खावड़ वेझो नींगरी जो कपड़नि खां आजो लाश हथ अचण वारो मामलो। मेडिकल रिपोर्ट में नींगरी सां ज़्यादती जी तस्दीक थी वई। नींगरी खे ज़्यादती बैदि क़त्ल कयो वियो। पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर जो चवणु आहे त नींगरी सां ज़्यादती कई वई आहे। SSP जो चवणु आहे त अहिड़े वाक़े ते ख़ामोश नथो वेही सघिजे। DIG लाड़काणू वाक़े जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती। नींगरी जी जनाज़े नमाज़ अॼु 11 वॻे ॻोठ रहमू खोसो में अदा कई वेंदी। बख्शापुर वेझो ॻोठ हाकिम गोलो में कारे जे मामले तां 2 धुरियुनि में झेड़ो। औरत क़तूल छेड़े दौरान लठियूं लॻण सबब पेरसन औरत मुस्मात ज़ुलेखा क़तूल थी वई। 6 ॼणा ज़ख़्मी। काज़ी अहमद भरसां लिंग कांडारींदड़ रोड हादसो 6 ॼणा फोत। औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 खां वधीक ज़ख़्मी। जंज खणी बीदड़ गाड़ी ऐं ट्रॉलर विच में ज़ोरदार टक्कर जे नतीजे में 6 ॼणा फोत। फोतिन में गुल माछी, आबिद माछी, नीगरी गफूरा समेत ॿिया शामिल। वाक़े बैदि फोतिन जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। बाढ़े भरिसां मोटरसाइकिल जो ट्रैक्टर ट्राली सां टक्कर जे नतीजे में 2 ॿारनि समेत 3 ॼणा फोत। हादसे में ॻोठ रावत खेड़ो वासी अहमद अली खेड़ो, 5 सालनि जी ॿाड़ी बिस्मा ऐं 6 सालनि जो साजन अली फोत। लाश इस्पताल मुंतक़िल।
दखण में फर्ज़न में कोताही करण तां डीएसपी ऐं ॿिनि एसएचओस खे मुअतल। लाइन हाज़िर एसएसपी शिकारपुर, डीएसपी वरल शाह, एसएचओ शरबत लाशारी ऐं गुलाम मुस्तफ़ा अब्बासी खे मुअतल करे छॾियो। मुअतल थियल डीएसपी ऐं ॿिन्ही एसएचओस खे मंशियात सां भरियल गाॾियूं छॾण जो इल्ज़ाम हो। एसएसपी जो चवणु आहे त डीएसपी ऐं एसएचओस खे मुअतल करे लाइन हाज़िर कयो वियो आहे। मिठी वेझो चौपाए माल जे वाड़े खे बाहि लॻण सबबि 100 खां वधीक बकरियूं सड़ी मरी वयूं। डीपलो जे ॻोठ गंगारात में माल जे वाड़े खे बाहि लॻी वई। भागे नूर मोहम्मद लुंड जूं 100 खां वधीक बकरियूं सड़ी मरी वयूं। मुतासिर जो चवणु आहे त लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। सरकार माली मदद करे।